रानीपुर में आवा के खबर दींदा हलो मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ कंबट लगे चिंदा शाख गोठ बूसा जो रहवासी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त 3 महीना अॻु असांजे ॻोठ में डिवाइस माफिया सादिक वसाण ऐं साजिद वसाण डिवाइस हलाइनि पिया। डिवाइस माफिया सादिक वसाण ऐं साजिद वसाण ॿई भाइर ग़रीब मुस्तहक औरतुनि जा सरेआम 1500 खां 2000 कटवटी कनि पिया, पर हुननि खां कोई पुछण वारो ई नाहे। ग़रीब मुस्तहक औरतुनि जा ॿई हथ मथे ते अची विया ऐं 3 महीना अॻु मुंहिंजी घरवारीअ जी अॻी किस्त 8500 रुपया डिवाइस माफिया सादिक वसाण ऐं साजिद वसाण कढी मूंखे चवण लॻा, हीउ असांजो ATM कार्ड अथई, हिन मां तव्हां पंहिंजा पैसा कढाइजो। जो अफ़सोस ATM बि जाली निकितो। 3 महीना गुज़री विया, चकर काटे काटे किस्त जा पैसा न मिलिया। वरी हाणे साॻिया ॿई भाइर सादिक वसाण ऐं साजिद वसाण गॾिजी वरी हिन किस्त में अची नज़र थिया आहिनि। असां आला इदारनि ऐं IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खे पुरज़ोर अपील था करियूं त हिननि ॿिन्ही भाइरनि सादिक वसाण ऐं साजिद वसाण सां कानूनी कार्रवाई करे ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। माना ॿियनि खां 1500 वठनि पिया। अच्छा, जेका 8500 किस्त ली जी, 3 महीना गुजरी पैसा न मिलिया। मां फैसिलिटी मां मूंखे ATM पूरो ॾिनई, वो ATM तव्हां हटाए ॾेखारियो। वो ATM पूरो ॾिनई त मां मुंहिंजी 1000 ईंदी त 50000 कटे मूंखे बि पंहिंजा पैसा ATM सां वठी ATM त केरु कंहिंखे न ॾींदो आहे, त हिननि ब्लैक मेलर ऐं डिवाइस माफिया होल्डर वारनि तव्हांखे ATM छो ॾिनो? बसि गाॾी अच्छा, छा चई तव्हां? असांखे जॾहिं मुंहिंजी 1000 ईंदी पंहिंजा उहे कटे पिया पैसा मूंखे ॾिना। सही आहे, वठी चकर फोन ते करायोमांसि त जवाबु न, वरी हिन सां गॾु हूंदो आहे जी, हिकिड़ो सुठो दोस्त आहे, हुन हिनखे सम्झायो त 2-3 चकर लॻा त पैसा ॾे। उहो दिमाग़ु खणंदो आयो। मां